बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम मदद, हक मौजूद, पंचतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। सामी सदोरा सूफी फ़कीर जॉनण चंद साईं जा फुकरा उन सिलसिले में फ़कीर दरबान अली साईं जो ज़िक्र, साईं जूं कुछ यादगिरियूं। फ़कीर दरबान अली साईं जिन सां मुंहिंजी ज़ाती तौर रुगो मुलाक़ात फ़कीर पाक जिन जे मुर्शिद साईं सरकार सैयद फ़कीर मेहदी साईं जहानिया जिन जे उर्स मुबारक ते ईअं बस ईअं दम दीदार ईअं थियो, पर साईं सां ॼण कचहरी जो मौक़ियो कोन मिलियो, सलाम सुजूद थियो। पोइ ॿुधंदो रहंदो हुउसि उन दौर में, ऐं साईं जिन जो रहण जेको आहे उहो पोइ मालूम पई त तमामु परे असांखां हैदराबाद जे हिसाब सां ॼण ख़ैरपुर मीरस वारे पासे। मूंखे त इहो उन वक़्तु अञा ख़बर बि न हुई त साईं दरबान अली साईं किथे रहनि था। फ़कीर साईं जिन जे अगाटनि तालबनि मां हुआ, ताजकुला हुआ। ताजकुला सां मुराद उन्हनि दोस्तनि लाइ जिन खे न आहे ख़बर, त माना साईं उन्हनि तालबनि मंझां हुआ जिन खे पोइ फ़कीर जान मोहम्मद जानण चंद साईं इहा अथॉरिटी ॾिनी, जीअं मुर्शिद खां अथॉरिटी मिलंदी आहे आधार ते, फ़कीर मुर्शिद जे आधार ते पोइ उहे तालिब जेके आहिनि उहे कंहिं ॿिए खे अॻियां बि तालिब करे सघंदा। बाक़ी हर तालिब जेको आहे उनखे इन जो अमुर न हूंदो आहे त हू सबक़ विरहाए। त उन जे लाइ मुर्शिद जेको पाक उहो दस्तार बंदी बि चवंदा आहिनि, ताजकुलाही बि चवंदा आहिनि। त साईं फ़कीर दरबान अली साईं पाण ताजकुला आरिफ ताजकुला हुआ ऐं उन्हनि फ़कीरनि मंझां हुआ जिन जो को वक़्तु कॾहिं साईं दरबान अली साईं तालिब थिया इन जो इल्मु या अञा इहो डाटा इहो अञा मूं वटि न आहे पहुतो। फ़कीर दरबान अली साईं जो तालिब हो फ़कीर कुर्ब अली साईं, ऐं फ़कीर कुर्ब अली साईं जे तालिब तौहीद अली हींअर 1 साल अॻु में 2022 में फेसबुक ते राब्ते में बि आयो ऐं पोइ वरी व्हाट्सएप ते बि राब्ते में आयो, ऐं कुर्ब कईं जो जॾहिं ॿुधाई त कुर्ब अली साईं जो तालिब आहे। कुर्ब अली साईं तालिब आहे साईं फ़कीर दरबान अली जो, ऐं फ़कीर दरबान अली साईं जी त एतिरो त इल्म में जीअं तव्हांखे ॾिसम त मूंखे हो मालूम त फ़कीर जान मोहम्मद जानण चंद साईं जिन जा तालिब आहिनि। पोइ हुन दरवेश नौजवान तौहीद अली इहो कुर्ब कयो, मूं अर्ज़ु कयो उन्हनि खे त तव्हां वटि जेको साईं जिन जी का तारीख़ हुजे, विसाल जी तारीख़ ऐं जनम जी बि हुजे त वाह वाह, जेको कुझु तव्हांखे मालूम हुजे इहो कुर्ब करे वंडिजो। पोइ हुन इहो तारीख़ बि ॾिनी, लिखराए कॉपी में किथे हुन वटि दर्ज हुई या कंहिं ॿिए दरवेश वटि दर्ज हुई साईं जे तालबनि मां, उन जी तस्वीर बि मोकिली असांखे। फ़कीर दरबान अली साईं जिन जी ही यादगार तस्वीर बि आहे जेका आहे सरकार सैयद फ़कीर मेहदी साईं जहानिया पाक रहमतुल्लाह अलैह साईं जिन जे मेले मुबारक ते खाॿे पासे खां तरतीब शुरू कजे थी। जेके नौजवान मासूम जामे बीठल आहिनि अछे वॻे में, इहे साईं मेहदी पाक आहिनि, जिनखे ज़ाहिर ज़माने जे हिसाब सां चइजे थो दोवम मेहदी पाक सरकार जिन मौजूद आहिनि। फ़कीर साईं साइन सां भर में ग्रे या नीरे वॻे में सरकार सैयद मौज दरिया शाह जहानिया रहमतुल्लाह अलैह साईं आहिनि, ऐं इन्हनि ॿिन्हिनि जे विच ते जेका सूरत आहे उहो तव्हां सुञाणो था तस्वीर ॾिसी त इहा जेके चश्मे सां सवारी आहे साईं खे, इहे साईं दरबान अली साईं आहिनि। इन में मुंहिंजी रहनुमाई असांजे प्यारे दोस्त ज़ुल्फ़कार अली चना साहब कई। मौज दरिया सरकार जिन सां मालकनि जे खॿे पासे खां जान मोहम्मद जानण चंद साईं बीठा आहिनि, ऐं विच ते इन्हनि जे फ़कीर साईं जा जान मोहम्मद जानण चंद साईं जा फर्ज़ंद साईं फ़कीर शौकत अली
अदीब अली साईं बीठा आहिनि। फ़क़ीर जान मोहम्मद जानण चंद साईं जे खॿे पासे सरकार फ़क़ीर फ़तेह अली चंद नसीब अली शहीद सरकार जिन बीठा आहिनि। इहा बि हिकिड़ी यादगार तस्वीर हिन प्रोफाइल में शामिल थी वई। फ़क़ीर दरबान अली साईं जिन जा तमामु घणा तालिब थिया, गंज फ़क़र फुकरा साईं जिन जो पंहिंजो सुंग बि थियो, ऐं उन्हनि में साईं फ़क़ीर शर्फ अली शहनशाह कीरियो जंहिंजी तस्वीर साईं सां गॾु ॾिसूं था, त हिन शर्फ अली साईं खे इहो शर्फ हासिल थियो जो पंहिंजे मुर्शिद यानी साईं दरबान अली जिन जी ख़िदमत में बि रहियो, पंहिंजे मुर्शिद जे मुर्शिद यानी फ़क़ीर जानण चंद साईं सां बि हिन सोबतूं कचहरियूं उन्हनि जी रियाज़त में बि रहियो, ऐं फ़क़ीर जान मोहम्मद जानण चंद साईं जिन जे मुर्शिद पाक मेहदी सरकार ॿिए जामे फ़क़ीर साईं मेहदी साईं जहानिया उन्हनि जी ख़िदमत में भी साईं फ़क़ीर शर्फ अली रहियो। ही उन्हनि जी यादगार तस्वीर आहे पंहिंजे मुर्शिद सां। ही वरी दरबान अली साईं जिन जी जेका मज़ार आहे संदन ॻोठ में ख़बर ख़ान जोगी, उन ॻोठ में साईं जिन जी मज़ार ते ही संगत फ़ुकरा साईं जिन जा तालिब मोहब्बती उहे हाज़िरी ते आहिनि, ऐं गॾु में साईं जिन जे फ़र्ज़नि जी बि तुरबत आहे साईं दरबान अली साईं जे। ही भी यादगार तस्वीर आहे फ़क़ीर दरबान अली साईं जिन जी, जंहिंमें पोयां इहे साईं जिन जो तालिब साॻो ई फ़क़ीर शर्फ अली शहनशाह कीरियो इहे बीठा आहिनि साईं सां गॾु। ऐं ही भी हिकिड़ी यादगार तस्वीर आहे। इन लाइ थोराइतो आहियां नौजवान साईं फ़क़ीर शुजा अली जो, जिन इहो कुर्ब करे तस्वीरूं वंड कयूं। इनमें तव्हां ॾिसो था हेॾां मौला मेहदी पाक सरकार जिन जी तस्वीर आहे, सॼे पासे ते फ़क़ीर जानण चंद साईं जी तस्वीर आहे, विच ते साईं दरबान अली जी तस्वीर आहे, ऐं संदन तालिब फ़क़ीर शर्फ अली जी तस्वीर आहे, ऐं हेठि तस्वीर जेका ॾिसो था इहा हिन नौजवान जी आहे जंहिं इहे तस्वीरूं शेयर कयूं आहिनि, फ़क़ीर शुजा अली जोगी। ही फ़क़ीर शुजा अली जोगी जी दरबान अली साईं जिन जी तालिब शर्फ अली शहनशाह कीरियो सां एक यादगार तस्वीर। सो फ़क़ीर दरबान अली साईं जिन जो मुख़्तसर अहवाल इहो बि सामी सदोरा जे सिलसिले में शामिल थी वियो। फ़क़ीर पाक जा करम जो इहो कमु करे सघियासीं, ऐं फ़क़ीर दरबान अली साईं जिन जो नालो अला उभायो वल मल्हण फ़क़ीर, ॻोठ ख़बर ख़ान जोगी, ख़ैरपुर मीरस, विलादत साईं जी जीअं अॻु में बि ज़िक्र कयोसीं 1895 साॻो ई सन जे साल में फ़क़ीर जान मोहम्मद जानण चंद साईं जी पंहिंजी विलादत थी आहे, ऐं साईं जिन जो विसाल जेको आहे 10 मुहर्रम 1417 हिजरी। संगत साथ सदाईं गॾु फ़क़ीर जानण चंद साईं जिन जे इन 23 उर्स मुबारक ते सामी सदोरा में साईं जे कुझु फ़ुकरान जो ज़िक्र कयोसीं, सारियोसीं उन्हनि खे। सदाईं हाल हयातनि, सदाईं गॾनि। तव्हां सभिनी खे फ़क़ीर साईं जिन जो मेलो मुबारक। कठे या अली अलैहिस्सलाम मदद, हक़ मौजूद, पंजतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद।